जो रब करीम ज़िंदगी में एक बेरो वरी असांखे भलारो बरकतुन वारो मुबारक महीनो रमज़ानुल मुबारक नसीब फरमायो। रमज़ान जे अचण सां पूरी कायनात जे अंदर खुशियूं थींदियूं। जेको जहान जो निज़ाम आहे न, उन निज़ाम में तब्दीलियूं ईंदियूं रमज़ान जे अचण सां। कीअं? आक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इदा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नत। जीअं रमज़ान जो चंड ॾिसबो, रमज़ान दाख़िल थींदो त जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा। गुल्लिकत अबवाबुन नार, जहन्नम जा दरवाज़ा बंदि थी वेंदा। वसुलसिलत शयातीन, शैताननि खे क़ैद कयो वेंदो। रहमत जा दर खुली वेंदा। पूरो साल जन्नत खे सिंगारियो वेंदो आहे रमज़ान ते। पूरे बेहश्त खे डिकोर कयो वेंदो आहे, सिंगारियो ऐं सजायो वेंदो आहे। जे दरवाज़ा बंदि हूंदा आहिनि, अंदर जो अंदर पिया मलाइक ख़िदमत कंदा आहिनि, जन्नत खे पिया सिंगारींदा आहिनि। जीअं चंड बीहंदो आहे दरवाज़ा खुली वेंदा आहिनि ऐं जन्नत सिंगारियल हूंदी आहे। हबीबन करीमन फरमाया त जन्नत में जीअं रमज़ान बीहंदो आहे त हिकिड़ी थधड़ी ख़ुशबूदार हवा घुलंदी आहे। खुनक हवा, सुरही ख़ुशबूदार हवा घुलंदी आहे। पूरो जन्नत सुगंध ऐं सुरहान थी वेंदी आहे। ऐं उहा हवा जेॾीमहिल जन्नत जे वणनि सां पतनि सां घसंदी आहे न, तव्हां ॾिठो न, जेॾीमहिल हवा पननि खां गुज़रंदी आहे त पननि में सरसर जो आवाज़ थींदो आहे। जेॾीमहिल उहा हवा भुलंदी आहे त उन जन्नत जे वणनि जे दरख़्तनि जे पतनि में जा अल्लाह जे तौहीद जा नग़मा शुरू थींदा आहिनि। अल्लाह जे तौहीद जा तराना ॻाइबा आहिनि। अल्लाह जी सिफ़त सना ऐं वाखाण जा मिठा मिठा आवाज़, मन मोहींदड़ आवाज़ जन्नत गूंजी वेंदी आहे। फ़रिश्ता चवंदा आहिनि मुंहिंजा मालिक ही छा नज़ारो आहे, छा मंज़र आहे। मुंहिंजा मौला त जन्नत बहकी रही आहे, ही छा मंज़र आहे। रब फरमाईंदो तव्हांखे ख़बर न आहे त रमज़ान शुरू थी चुको आहे। ऐं जन्नत जूं हूरूं अल्लाह खे अर्ज़ कंदियूं आहिनि, इल्तिजाऊं कंदियूं आहिनि, मुंहिंजा मौला जेके रमज़ान जा रोज़ेदार आहिनि, रमज़ान जे राति जा शबेदार आहिनि, तरावीहूं पढ़ण वारा, इबादत करण वारा, ज़िक्र फ़िक्र करण वारा, मौला इन्हनि खे असांजो घोट बणा। रब फरमाईंदो ए हूरूं सब्र कयो, दुनिया जे थकावट खां अचे इहे तव्हां हूरनि वटि आराम कंदा। मिठा ही वक़्तु उहो अची वियो आहे काइण ऐं कमाइण जो, रब खे राज़ी करण जो, अल्लाह जे इबादत ऐं बंदगी जो वक़्तु रमज़ान जो महीनो अची वियो आहे। तव्हां दुनिया जा कमकार भली कयो पर उहे घटायो, जेतिरे क़दुरु थी सघे ज़रूरी कमु कयो। घणो टाइम अल्लाह जी इबादत खे ॾियो, घणो वक़्तु अल्लाह जी बंदगी में मसरूफ़ रहण जी कोशिशि कयो। भला जेकॾहिं ॿाहिरि वञो बि था त उते बि तव्हां वटि या अल्लाह जो ज़िक्र हुजे, दुरूद पाक जी तवार हुजे, तस्बीह तव्हांजे हथनि में हुजे, अल्लाह जे ज़िक्र जी तवार तव्हांखे जारी हुजे। कोशिश कयो 5 ई वक़्त बा जमायत मस्जिद में अची पढ़ो ऐं जेतिरो वधीक थी सघे मस्जिद खे टाइम ॾियो। मस्जिद में तव्हांजो वेहण बि इबादत आहे। मस्जिद शरीफ़ में हिकिड़ी निमाज़ पढ़ी वरी ॿी निमाज़ जे लाइ तव्हां वेठा हुजो न इंतज़ार में, 70,000 मलाइक उन ते रहमत ऐं मग़फ़िरत था मोकिलनि जेको वुज़ूअ सां मस्जिद में रुॻो वेठो। इस्बाग़ुल वुज़ू हीनल करीहात, इंतज़ारु सलात बाद सलवात। ॾुखियाई जे वक़्त में वुज़ू करणु गुनाहनि खे मेटे छॾींदो। हिकिड़ी निमाज़ पढ़ी वरी ॿी निमाज़ जे इंतज़ार में वेहणु दर्जनि खे वधाए छॾींदो, शान बुलंद करे छॾींदो। कोशिश कयो तव्हां हर वक़्तु बावुज़ू रहिजो। रमज़ान जो महीनो
भली मस्जिद में तो हुए बावजूद ईंदो पर घर में हुजो, बाज़ार में वञो, मार्केट में वञो, स्कूल में वञो, कारोबार धंधे दुकान, खेती बाड़ी, ज़रात, ज़मींदारी, दुकानदारी, जिते बि हुजो कोशिश कयो बावजूद रहण जी। ऐं तव्हांजे ज़बान ते गैर ज़रूरी गुफ़्तगू न हुजे। मजबूरी जी जेका गुफ़्तगू ज़रूरी आहे, कारोबार जी आहे या घर में बच्चन सां जेका ज़रूरी गुफ़्तगू करणी आहे, बेशक कयो। बाक़ी जेको फारग टाइम मिले सो अल्लाह जे ज़िक्र जो ऐं कोशिश कयो त तव्हां रोज़ानो 4 सिपारा क़ुरान शरीफ़ जी तिलावत कयो रोज़ानो। इहो कुझु रूटीन बणायो रमज़ान पूरो। ऐं घटि में घटि 1000 भेरा दुरूद शरीफ़ रोज़ पढ़ो। सुभान अल्लाह। ऐं दुरूद ख़ास तोहफ़ो अथव रमज़ान जो। सुभान अल्लाह। दुरूद घणे पढ़ण वारे खे ऐन मुमकिन आहे त रमज़ान में मदीने वारे जो दीदार थी। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो त जिन रमज़ान जो चंड बीठो आकायदो जा फरमाया अताकुम रमज़ान शहरु बरका। ए मोमिनो बरकत वारो महीनो रमज़ान अची वियो अथव। इनमें अल्लाह जी रहमत छांइजी वेंदी आहे। हर पासे अल्लाह जी रहमत जा ककर बादल छांइजी वेंदा आहे। वतहत्तुल खताया, गुनाह मेटिया वेंदा, खताऊं मेटियूं वेंदियूं। पूरे 11 महीननि जे गुनाहनि खे रमज़ान मेटे छॾे। सुभान अल्लाह। वयंज़ुरुल्लाह इला तनाफुसिकुम। अल्लाह ताला तव्हांजी उहा इबादत बंदगी जो ज़ौक़ शौक़, तव्हांजे नेकाई जी रग़बत खे अल्लाह जो ॾिसंदो आहे। कहिड़ा मुंहिंजा बाना आहिनि जेके रमज़ान में मुंहिंजे दर ते झुकनि था, कहिड़ा वरी गुनाहनि जे हवाले लॻा पिया आहिनि। अल्लाह निहारींदो आहे। त मुंहिंजा दोस्तो इहो मौक़ो भागनि ते मिलंदो आहे ऐं अल्लाह ताला जल शानो ख़ुशि नसीबनि खे ही ज़िंदगी जा लम्हा नसीब फरमाईंदो। आकायदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ताकुम रमज़ान शहरुन मुबारक। तव्हां ते रमज़ान आयो आहे जेको बरकतुनि वारो शहर आहे। हर शइ में बरकत नाज़िल थींदी आहे। तव्हांजे खाधे में बरकत, तव्हांजे पाणी में बरकत, तव्हांजे अनाज में बरकत, तव्हांजे सब्जियुनि में बरकत, तव्हांजे ज़िंदगी में बरकत, तव्हांजे रोज़ी में बरकत, तव्हांजे पैसनि में बरकत। तव्हां आज़माए ॾिसो। सुभान अल्लाह। सम्झो था? ग़रीब गुरबो बि रमज़ान में सुठो ताम रधींदो आहे। सुभान अल्लाह। सुहिणो ताम रधींदो। हर कंहिं खे अल्लाह ताला कुशादगी करे ॾिए थो। फरदल्लाहु अज़्ज़ व जल्ल अलैकुम सियामहू। रमज़ान जा रोज़ा अल्लाह तव्हांजे मथां फ़र्ज़ कया। रमज़ान जो रोज़ो छॾणो न आहे। जेको माण्हू रमज़ान जो रोज़ो हिकिड़ो रोज़ो छॾे ॾे उनजी सज़ा इहा आहे जो हिकिड़ी ज़ईफ़ रिवायत में आयो आहे त उनखे 9 लख साल जहन्नम जी बाहि में साड़ियो वेंदो। ऐं जेको हिकिड़ो रोज़ो रमज़ान जो छॾे ॾिए न उनजे एवज़ उनजी बाक़ी जेका बि सॼी ज़िंदगी आहे रोज़े में गुज़ारे उन रमज़ान जे रोज़े जो मट न आहे। मसलन हिकिड़ो रोज़ो हिकिड़े माण्हू छॾे ॾिनो पोइ हिते हुनजी ज़िंदगी 80 साल आहे। 80 साल जेको रोज़ा रखे त हिन रोज़े रमज़ान वारे जा हे 80 साल मट नथा बणिजी सघनि। ऐं मदीने वाले साईं फरमाए त तुफ़्तहु फ़ीहि अबवाबुस समा व तुग़लक़ु फ़ीहि अबवाबुल जहीम। रमज़ान में आसमाननि जा दर खुली वेंदा आहिनि। आसमाननि जा तव्हांखे ख़बर आहे त माण्हुनि जी रोज़ी जेका आहे उहा आसमाननि तूं रब नाज़िल फरमाईंदो आहे। बाने जा अमल आसमान ते चढ़ंदा आहिनि। आसमान खे दरवाज़ा आहिनि ऐं हर माण्हू जे अमलनि जो बि दरवाज़ो आहे। हर माण्हू जे रोज़ी जो बि दरवाज़ो आहे। सुभान अल्लाह। पोइ जेकी बंदि दरवाज़ा हूंदा आहिनि न रमज़ान जे अचण सां सभई दरवाज़ा खोले ऐं आका फरमायो त वतुग़लक़ फ़ीहि अबवाबुन नार। जहन्नम जा अज़ाब जा बाहि जा अल्लाह ताला जे ॾमर जा दरवाज़ा बंदि थी वेंदा आहिनि। बुदन लिमन अदरक रमज़ान फलम युग़फर लहू।
वो माण्हू परे पइजी वियो, बर्बादी में पइजी वियो, जंहिंजे ज़िंदगी में उनखे रमज़ान में मिलियो ऐं उनजी मग़फ़िरत न थी, रमज़ान बि उनखे नसीब थियो ऐं उनजी माफ़ी न थी, त इहो वॾो बदनसीब चइबो न। हाणे मसलन हिकिड़े माण्हू मिसकीन आहे, ग़रीब आहे ऐं ओचितो अलाह साईं खणी करम करे हीअं पैसनि जो मींहुं वसे, पैसनि जो हज़ार जे नोटनि जो अलाह साईं खणी मींहुं वसाए, रब जी देरि त कोन्हे न। मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ पैसनि जो मींहुं वसे ऐं उहे माण्हू खणनि पिया, हे चवे अदामा मिसकीन अदामा घर, अड़े हे पैसा पिया था वसनि, खणु न, ही नोट पिया था वसनि, खणु न। नोटनि जो त मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, पर अल्लाह जी रहमत जा वॾा पुड़ा वसनि था पिया, मग़फ़िरत थिए थी पई। कतला, गुनहगार, ज़ानी, शराबी, बदकार, बदअमाल उहे बि बख़्शबा था वञनि पिया, ऐं तुंहिंजी मग़फ़िरत न थी त पोइ तो जहिड़ो बदबख़्त ॿियो केरु कोन्हे। साईं फरमाइनि था त बोदन लिमन अदरक रमज़ान वलम युग़फ़र लहू इज़ा लम युग़फ़र लहू फ़ीहि फ़मता। जे रमज़ान में माफ़ी नथो वठे त पोइ कॾहिं माफ़ी मिलंदसि? जे रमज़ान में बि हिनजी माफ़ी नथी थिए त पोइ कॾहिं फ़मता, कॾहिं उहो वक़्तु ईंदो जो हे माफ़ी वठंदो? मौक़ियो त ही आहे, वक़्तु ही आहे जेको अल्लाह ताला असांखे नसीब फरमायो आहे। बा जमात सां नमाज़ पढ़ो, जमात सां अचे शरीक थियो। ऐं कुझु माण्हुनि जी आदत आहे जो रमज़ान जा पहिरियां 2-3 ॾींहं शौक़ु कंदा, वरी गुम थी वेंदा, ओ वरी पोयां जेकी 27-28 ते पोइ अचे मस्जिद खे मुंहुं ॾेखारींदा। सो ईअं तव्हां न थिजो, तव्हां वफ़ादार थिजो, पंहिंजे रब सां सचा थिजो, मस्जिद सां सचा थिजो। जीअं अॼु शौक़ु ज़ौक़ सां पहिरीं राति आया आहियो न, इहे पहिरीं खां वठी 29 थिए या 30 थिए, इंशाअल्लाह ताला इहे पंधु न छॾिजो। छा था चओ? अल्लाह करीम असां सभिनी खे रमज़ान मोमिननि वांगुरु मल्हाइण जी आमीन। या अरहमर राहिमीन।